Caliph Harun Rashid was very popular with his people. Khalifa Harun Rashid पंहिंजे माण्हुनि में ॾाढो मशहूर हो. He was very concerned about their problems and their welfare. हू पंहिंजे माण्हुनि जे मसइलनि ऐं जे हल ऐं उन्हनि जी भलाई में ई लॻो रहंदो हो. At night, he would disguise himself as a common man and go through the streets of Baghdad. हू राति जो वेस मटाए आम माण्हू बणिजी बगदाद जे घिटियुनि में हलियो वेंदो हो. He would mingle with the common people in order to gain first-hand knowledge of their difficulties and problems. हू उन्हनि जे मसइलनि ऐं मुश्किलातनि जी हक़ीक़ी मालूमात हासिलु करण जे लाइ उन्हनि आम माण्हुनि सां रिली मिली वेंदो हो. He was also known and respected for his justice and wisdom. हू माण्हुनि में पंहिंजे इंसाफ़ ऐं दानाई जे करे बि सुञातो वेंदो हो ऐं माण्हू उन जे करे बि संदसि इज़त कंदा हुआ. One day when he was holding court, the Qazi brought two men before him. हिकिड़े ॾींहुं जॾहिं हुन दरबार पे हलाई, काज़ी हुन वटि ॿ माण्हू आंदा. One of them was well dressed and appeared to be a well-to-do, respectable citizen, while the other was in rags and seemed to be a beggar. उन्हनि मां हिकिड़ो साफ़ सुथरनि कपिड़नि में शहर जो हिकिड़ो मुअज़्ज़िज़ शहरी थे नज़र आयो, जॾहिं त ॿियो फाटल कपिड़नि में फ़क़ीर थे लॻो. Along with these two men, a beautiful white horse was also brought in. उन्हनि ॿिनि माण्हुनि सां गॾु हिकु अछो ख़ूबसूरत घोड़ो बि आंदो वियो. The Qazi approached the Caliph and said, O leader of the faithfuls, I have brought before you a dispute which I have not been able to settle. काज़ी ख़लीफ़े ॾांहुं थींदे उन खे चयो, या अमीरुल मोमिनीन, अॼु आउं तव्हां वटि हिकु अहिड़ो तकरार खणी आयो आहियां जेको मूंखां हल थी न सघियो आहे. It's a difficult case, but I am certain that with your knowledge and wisdom, you will be able to resolve it in a just and fair manner. ही हिकु ॾुखियो मामिलो आहे, पर मूंखे यकीन आहे त अव्हां पंहिंजी ॼाण ऐं दानाईअ सां हीअ मसइलो पूरे इंसाफ़ सां ऐं सुहिणे नमूने सां हल करे वेंदा. What's a dispute? asked the Caliph. ख़लीफ़े चयो, कहिड़ो तकरार आहे? These two men here are fighting over this horse. ही ॿ माण्हू हिते हिन घोड़े ते विड़ी रहिया आहिनि. Each one of them claims and says that this horse is his. हिननि ॿिन्ही मां हर कोई दावा थो करे, बल्कि साख थो खणे त घोड़ो हिन जो आहे. Step forward. The Caliph ordered the well-dressed man, and let's hear what you have got to say. अॻिते अच, ख़लीफ़े मुअज़्ज़िज़ शहरीअ खे हुकुम ॾिनो ऐं ॿुधाए तूं छा थो चवीं. The man said to the Caliph, O leader of the faithfuls, I beg you to believe me that whatever I say in your presence shall be the truth. माण्हू ख़लीफ़े खे चयो, या अमीरुल मोमिनीन, मूं ते एतबार कजो, ऐं जेको बि तव्हां जे साम्हूं चवंदुसि उहो सच ई हूंदो. This morning when I was riding to the sea, I saw this beggar limping along ahead of me. ऐं सुबुह सवेर जीअं आउं शहर ॾे सवारी पे कंदो आयुसि त मूं ॾिठो हीअ माण्हू मुंहिंजे अॻियां मणकाईंदो पे आयो. On hearing the sound of my horse's hoofs, he turned round and motioned to me to stop. मुंहिंजे घोड़े जे सुंभण जा आवाज़ ॿुधी हीअ पुठिते मुड़ियो ऐं हिन मूंखे बीहण जो इशारो कयो. I pulled the reins of my horse. मूं पंहिंजे घोड़े जा लगाम छिकिया. He begged me to give me a ride up to the city gate. हुन मूंखे शहर जे दरवाज़े ताईं वठी हलण जे लाइ अर्ज़ु कयो. He was lame. ही मंडो हो. I felt sorry for him. मूंखे हिन ते रहम आयो. So I pulled him up behind me on the horse. So मूं हिन खे खणी पंहिंजे पुठियां घोड़े ते वेहारियो. When we reached the city gate, I stopped and turned round to help him get down. जॾहिं असां शहर जे दरवाज़े ते पहुतासीं, आउं बीठुसि ऐं लही हिन जी मदद करण लॻुसि लहण में. He refused to dismount. हिन लहण खां इनकार कयो. I was puzzled and gently told him to get down because we have reached the city gate. ऐं मुंझी पियसि. मूं हिन खे एतिराम सां चयो त तूं लहो छाकाणि जो पाण शहर जे दरवाज़े ते पहुची चुका आहियूं. He not only refused to get down, but instead he claimed that
The horse belonged to him. हिन लहण खां इनकार कयो रहंदो हिन इहो चयो त घोड़ो ई हिन जो आहे. He said that he had given me a ride and instead of being grateful, I was robbing him of his horse. ऐं हिन मूंखे चयो त हीअ मूंखे शहर जे गेट ताईं खणी आयो सवारी करणु ॾिनई ऐं आऊं हिन जो शुक्रगुज़ार थियण जे बजाए रहंदो हिन खां घोड़ो थो घुरियां. The Caliph then turned to the man enraged and said, What do you have to say? ख़लीफ़ो पोइ फाटल कपिड़नि वारे माण्हूअ ॾांहुं मुड़ियो ऐं उन खे चयईं, तूं ॿुधाए तूं छा थो चएं? The beggar limped forward and said, O leader of the faithfuls, you are the helper and guardian of the poor. फ़क़ीर मंडकाईंदो अॻिते वधियो ऐं वराणियो, या अमीरुल मोमिनीन, बेशक तूं ग़रीबनि जो संभालींदड़ ऐं उन्हनि जो मददगार आहीं. You are wise and just Caliph. तूं हिकु दानाव ऐं मुनसिफ़ ख़लीफ़ो आहीं. Have pity on me and save me from the cruelty and injustice of this rich man. मूं ते रहम फरमाए ऐं मूंखे हिन अमीर माण्हूअ जे ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ीअ खां बचाए. I swear that this horse belongs to me. आऊं साख थो खणां त हीअ घोड़ो मुंहिंजो ई आहे. You must be thinking, like everybody else in this court, how a beggar like me can afford to buy and keep such a fine horse. यकीनन अव्हां बि हिन दरबार में वेठल हर माण्हूअ वांगुरु उहो ई सोचींदा हूंदा त मूं जहिड़ो फ़क़ीर अहिड़ो ख़ूबसूरत घोड़ो कीअं थो ख़रीद करे सघे, कीअं थो रखी सघे. Let me tell you that it's because of this horse that I am enraged. आऊं तव्हांखे ॿुधायां त हिन घोड़े ई दर हक़ीक़त मुंहिंजा ई हाल कया आहिनि. Whatever money I had, I spent on this horse. मूं वटि जेका बि दौलत हुई मूं हिन घोड़े ते लॻाए छॾी. This morning, as I was coming to the city on my horse, I noticed this man walking along the road. आई सुबुह सवेर मां जीअं पंहिंजे घोड़े ते शहर पे आयसि त मूं हिन माण्हूअ खे रोड तां हलंदे ॾिठो. When I came close to him, he stopped me and requested me to lend him my horse, for he was in a great hurry to reach the city. जीअं हिन जे वेझो आयुसि त हिन मूंखे बीहारियो ऐं मूंखे अर्ज़ु कयो त मूंखे पंहिंजे घोड़े ते चढ़णु ॾिए, सवारी करणु ॾिए, छाकाणि जो हिन खे तमामु घणी जल्दी हुई शहर पहुचण जी. Of course, I could not lend my horse to a complete stranger. Could I? यकीनन मूंखे पंहिंजो घोड़ो बिल्कुलु ओपरे माण्हूअ खे न ॾियणु घुरिजे हा. बिल्कुलु आऊं मञां थो. However, I decided to help him and let him ride my horse while I sat behind him. बहरहाल मूं हिन जी मदद करण जो फ़ैसिलो कयो ऐं हिन खे सवारी करणु ॾिनमि ऐं आऊं हिन जे पुठियां थी वेठसि. As we reached the city gate, he asked me to get down and give the horse to him. जीअं असां शहर जे दरवाज़े ते पहुतासीं हिन मूंखे लहण जो चयो ऐं घोड़ो हिन खे ॾियण जे लाइ चयो. He said that such a fine horse should not belong to a beggar. हिन मूंखे चयो त अहिड़ो ख़ूबसूरत घोड़ो हरगिज़ बि हिकिड़े फ़क़ीर वटि न हुजणु घुरिजे. He ordered me to get off the horse or else he would force me to get off. हिन मूंखे हुकुम कयो त आऊं लहां न त ॿी सूरत में ही मूंखे छिके लाहींदो. He further said that even if I shouted for help, no one would believe that such a fine horse could belong to someone like me. They would only make fun of me. हिन मूंखे इहो बि चयो त जेकॾहिं हू रड़ियूं कंदुसि तॾहिं बि को फ़ाइदो कोन थींदो, छाकाणि जो को बि एतबार न कंदो त अहिड़ो ख़ूबसूरत घोड़ो हिन जो थी सघे थो ऐं रहंदो उहे मुंहिंजो मज़ाक़ उॾाईंदा. Now, mighty and honorable Caliph, I beg you to save me from this robber and give me back my horse. So, ए मुअज़्ज़ज़ ऐं बाअख्तियार ख़लीफ़ा, आऊं तव्हांखे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे मूंखे हिन फोरू खां बचायो ऐं मुंहिंजो घोड़ो मूंखे वापसि ॾियारियो. I think this case is not very difficult to solve, said the Caliph to the Qazi. मुंहिंजे ख़्याल में ही त मसइलो हल करणु एतिरो मुश्किल न आहे. ख़लीफ़े क़ाज़ीअ खे चयो. It can be decided in a minute. इहो त हिकिड़े मिंट में फ़ैसिलो थी सघे थो. Tell these men to place your hands on the horse one by one. हिननि माण्हुनि खे चओ त हिकु हिकु करे पंहिंजो हथु रखनि घोड़े ते. Let the beggar do it first.
पहिरीं फ़क़ीर खे चयो त हथु रखे. When the beggar touched the horse, it winced as if it did not like the touch of his hand. जीअं ई फ़क़ीर घोड़े ते हथु रखियो त घोड़ो छिरकियो, ईअं ॼण हुन खे इन जे हथ जो छुहाउ न वणियो. Next, the rich man was asked to touch the horse. ॿिए नंबर ते अमीर माण्हूअ खे हथु रखण जो चयो वियो. At the touch of the rich man's hand, the horse snorted and neighed with pleasure. अमीर माण्हू जे हथ जे छुहण सां घोड़े ख़ुशीअ मां हिणकार कई, ॼण हुन खे उन जो छुहाउ ॾाढो वणियो. This horse belongs to him, pronounced the caliph. हीअ घोड़ो हिन जो ई आहे, ख़लीफ़े ऐलान कयो. Give the horse to its master. घोड़ो इन जे मालिक खे ॾिनो वञे. Then the caliph turned to the beggar and said, You are liar and a wicked man. पोइ ख़लीफ़ो फ़क़ीर ॾे मुख़ातिब थींदे उन खे वराणियो, तूं इंतिहाई कूड़ो ऐं मकार शख़्स आहीं. You try to rob an honest and respectable citizen. तो हिकु मुअज़्ज़ज़ ऐं ईमानदार शहरीअ खे फुरण जी कोशिश कई. You deserve severe punishment, but I shall be merciful and forgive you this time if you beg forgiveness from this gentleman here. तूं हिकु सख़्तु सज़ा जो मुस्तहिक़ आहीं, पर आऊं तो ते रहम करे सघां थो, तोखे हिन चकर माफ़ करे सघां थो जेकॾहिं तूं हिते हिन अमीर माण्हूअ खां, हिन मुअज़्ज़ज़ माण्हूअ खां माफ़ी घुरी. The beggar, realizing that he had been caught red-handed, immediately turned to the rich man and said, फ़क़ीर खे जीअं त अहसासु थी चुको त हू पधरे पट पकड़ियो वियो आहे, यानी सॻु सुधो झलिजी चुको आहे, सो हू हिकदमि अमीर माण्हूअ ॾे मुड़ियो ऐं उन खे चयाईं, प्लीज़ फॉरगिव मी, बेली मूंखे माफ़ कर. आई हैव बीन अनग्रेटफुल. आऊं ॾाढो एहसान फरामोश थी वियसि. इंस्टीड ऑफ थैंकिंग यू फॉर टेकिंग पिटी ऑन मी एंड गिविंग मी अ लिफ्ट, आई लेड एंड क्लेम्ड दैट द हॉर्स बिलोंग टू मी. तुंहिंजो शुक्रगुज़ार थियण जे बजाए जो तो मूं ते रहम कयो ऐं मूंखे लिफ्ट ॾिनी, मूं कूड़ ॻाल्हायो ऐं रहंदो इहा दावा कई त हीउ घोड़ो ई मुंहिंजो आहे. The rich man, being a kind-hearted and generous person, readily forgave the beggar. अमीर माण्हू जीअं त रहमदिल हो सो ऐं सख़ी माण्हू हो, सो हू तयारु हो बिल्कुलु इन खे माफ़ करण जे लाइ फ़क़ीर खे. Not only that, he took out his purse and gave him a handful of gold coins. न रुगो एतिरो, पर हुन पंहिंजे खीसे में हथु विधो ऐं हिकिड़ी मुठ सोननि सिकनि जी भरे उन खे ॾिनी. Everyone present was highly impressed by this noble act of the rich man. हर कोई माण्हू हुते जेको मौजूदु हो उन खे अमीर माण्हूअ जो उहो सुहिणो अमल ॾाढो वणियो.